पैगाम सिंध न्यूज़ में भली कार अफ़सोसनाक ख़बर का तव्हांखे आगाह कंदा हलूं। पखो में मेन इंडस हाईवे रोड ते कार जे टक्कर जे नतीजे में ॻोठ ख़ुदादा चांडियो तालको मेहड़ वासी मंज़ूर शेख फोत नज़ीर चांडियो ऐं कार ड्राइवर इमामदीन सख़्त ज़ख़्मी थी पिया। कार ड्राइवर इमामदीन पुट गुलाम शब्बीर सांगी लारकाने तरफ़ वञी रहियो हो त मेन इंडस हाईवे रोड ते साम्हूं वेंदड़ वाटोन खे पोयां टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मंज़ूर शेख फोत ऐं ॿियो नज़ीर पुट अब्दुल रहमान चांडियो ऐं कार ड्राइवर इमामदीन पुट गुलाम शब्बीर सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे पखो पुलिस बर वक़्तु पहुची फोती ऐं ज़ख़्मियुनि खे खणी तिबी इमदाद फ़राहम करण लाइ लारकाने जी कैवल्टी इस्पताल मुंतक़िल कयो।